अस्सलामुअलैकुम। आवाज़ न्यूज़ सां गॾु आऊं आहियां फरहा औरंगज़ेब। सभ खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइंस ते। इस्लामाबाद के सेक्टर I-10 में आपघाती धमाको, एक पुलिस एहलकार शहीद, 4 जख्मी, पिम्स अस्पताल मुंतकिल। पुलिस इलाके के घेरे हेठ आणे सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो। धमाके खां पोइ इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में सिक्योरिटी हाई अलर्ट। अखियनि ॾिठे शाहिदनि जो चवणु आहे त पुलिस गाॾीअ खे रोके तलाशी वरिती त धमाको थियो। गवर्नर पंजाब वॾे वज़ीर परवेज़ इलाही के डी नोटिफाई करे छॾियो। नोटिफिकेशन भी जारी। पंजाब जो गवर्नर बलखुर रहमान चवे तो वॾे वज़ीर परवेज़ इलाही के एतमाद जो वोट वठण लाइ चयो हो। वॾो वज़ीर मुक़रर वक़्त ताईं एतमाद जो वोट न वठी सघियो। नए वॾे वज़ीर जी चूंड ताईं परवेज़ इलाही वॾे वज़ीर तौर कम कंदो। PTI ऐं काफ लीग पारां गवर्नर जे कदम ख़िलाफ़ अदालत वञण जो फ़ैसिलो। परवेज़ इलाही चवे तो गवर्नर पंजाब गैर आईनी कदम खयो आहे। असां अहिड़े फ़ैसिले ख़िलाफ़ अदालत वेंदासीं। गवर्नर पारां जारी कयल नोटिफिकेशन गैर कानूनी आहे। PTI अॻवान फवाद चौधरी चयो आहे त वॾे वज़ीर खे डी नोटिफाई करण जी का बि कानूनी हैसियत नाहे। गवर्नर पंजाब ख़िलाफ़ रेफरेंस सदर ॾांहुं उमाणियो वेंदो। जेकॾहिं गवर्नर पंजाब जे वॾे वज़ीर खे घर उमाणे सघे थो त सदर वज़ीर आज़म खे घर भेड़ो करे सघे थो। चौधरी परवेज़ इलाही ऐं संदसि काबीना बदस्तूर कम जारी रखंदी। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में रेस्क्यू 1122 जे हेडक्वार्टर्स जो इफ्तिताह करे छॾियो। गवर्नर के अख्तियार आहिनि त हू कंहिं बि वक़्तु वॾे वज़ीर के एतमाद जे वोट लाइ चई सघे थो। परवेज़ इलाही वटि नंबर पूरा आहिनि त एतमाद जो वोट वठे। हैरत आहे त मामलो अदालत पहुची वियो, न वञणु घुरिजे हा। ज़मानत ते आज़ाद थींदड़ जवाबदार ॿीहर ॾोहारी सरगर्मी में मुलवस आहिनि। मुराद अली शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो सूबे जी बहितरी लाइ इतिहादियुनि सां गॾिजी हलणु चाहियूं था। फंडिंग लाइ वर्ल्ड बैंक जो थोराइतो आहियां। सिंध सरकार पारां पहिरीं रेस्क्यू सर्विस शुरू कई वई आहे। ऐं मोहनजोदड़ो भरिसां नए गढ़ में ॿारड़ो बरसात जे बीठल पाणी में ॿुॾी फौत। बेग मोहम्मद सुमरो घर अॻियां बीठल बरसात जे पाणी में ॿुॾी फौत थियो। लाश घर पहुचण ते कोहराम मची वियो।